लो यहाँ अचो 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 यहाँ ही हेरे अचे पियो साईं हेरे अचो हेरे अचो हेरे अचो साईं हेरे अचो बाबा हेरे खणी आ फराज हेरे अचो फराज कमान कमान साईं 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 हेरे अचो हेरे असां हेरे नथा वञूं साईं असां हेरे नथा वञूं हिते हिते था बीहूं कहिड़ो मक़सदु हूंदो नथा ॾेखारनि अलाए साईं मां त हैरान आहियां अलाह जो कसम न को त चार दफ़ा न को त रीज़न हूंदो न छाजे जॾहिं ऑफिसर चए थो न त भला हीअं 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 बीठा आहिनि रीज़न बसि न आहे त न आहे बाबा। तव्हां वधायो ॻाल्हि खे न वधायो हिन ॻाल्हि खे बसि ख़तमु कयो ॿाहूं ॿधी बसि हीअं असां हीअं त बीठा आहियूं हीअं ॾिसो हीअं हीअं हा बसि सही आहे त करे वठो जल्दी पोइ असां हलिया बा हलिया फराज हलिया अचो जल्दी अचो न बाबा हेॾो बीहो त बसि मिंट करे वठो लाइव हलंदो सॼो हे वठो बाबा हे मोहन जे दड़े ते अॼु ही असां एजुकेशन जी सेलिब्रेशन जे लाइ ही ॾिसो था त मेणबतियूं ॿारे असां प्रमोशन करे रहिया आहियूं ऐं जेको आहे सो ही असां मोहन जो दड़ो जेको तव्हां सॼी दुनिया में मशहूरु आहे जेको असांजो जेको आहे सो पंहिंजो 7000 साल पुराणी जेका आहे सा तहज़ीब जेका उन ते अॼु असां मेणबतियूं ॿारे ऐं इन दुनिया खे पैगाम ॾियणु था चाहियूं त असां जेको आहे सो मुहज़िब क़ौम आहियूं ऐं मुहज़िब क़ौम जे हवाले सां हीअ जेका 7000 साल पुराणी असांजी शिनाख़्त आहे उन खे असांखे तालीम सां ई जीआरणो आहे तालीम सां ई अॻिते आणणो आहे ऐं तालीम सां ई असांजी क़ौम में जेका आहे सा तरक़ी थी सघे थी त मां सॼी दुनिया जे सिंधियुनि खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे ही जेको 8 जनवरीअ जो तालीम जो ॾींहुं आहे उन में असां सां जेको आहे सो ताउन कयो ऐं असां सां जेको आहे सो मदद कयो ऐं ॿाहिरि अचो छाकाणि जो असां हीअं ई ही जेके दोस्त आहिनि ही जेके ही जेके असांजा सॼी सिंध में असां हीअं ई इल्म जूं रोशनियूं हीअं ई इल्म जा जेको आहे ॾीआ ॿारणु था चाहियूं असां चाहियूं था त हीअ जेका 7000 साल पुराणी असांजी तहज़ीब आहे इन तहज़ीब खे तालीम सां इन तहज़ीब खे अमन सां इन तहज़ीब खे जेको आहे सो तालीम सां ई गुरबतुनि जो तालीम सां ई वॾेरे शाहीअ जो तालीम सां ई दहशतगर्दीअ जो तालीम सां ई जहालत जो मुक़ाबिलो करे सघूं था ए सिंधियो ए दुनिया में रहंदड़ सिंधियो जिथे जिथे आयो हिन मोहन जे दड़े जे सकाफ़त जो कसम अथव हिन उञाण जो कसम अथव हिन निशानीअ जो कसम अथव हिन पंहिंजे वरसे जो कसम अथव जेकॾहिं पंहिंजी क़ौम खे चाहियो था त असांजी क़ौम मथे अचे असांजी क़ौम तरक़ी करे असांजी क़ौम कामयाबु रहे त ख़ुदा जो कसम आहे दुनिया जे सभिनी फ़िलासफ़रनि चयो आहे त हर क़ौम जो तरक़ीअ जो रस्तो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तालीम आहे मां घर घर ॻोठ ॻोठ वञी माण्हुनि जी मिनतूं थो कयां ख़ुदा जे वास्ते हिन क़ौम खे जेकॾहिं बचाइणो अथव त तालीम जे लाइ अॻिते अचो 8 जनवरी ते सॼी सिंध जा माण्हू ॿाहिरि निकिरी पंहिंजे बचनि जी तालीम जे लाइ पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ सदाईं मोहन जे दड़े ते न भाड़िजो मोहन जे दड़े खे जेकॾहिं उजागर करिणो आहे मोहन जे दड़े जी तहज़ीब जेका उन दौर में दुनिया जे मथां अलंबरदार हुई फीथे जी जेका आहे सा शुरूआति हितां थी कपिड़े जी शुरूआति हितां थी हिते असांजो सिंधु भरिसां वहंदड़ हीअ क़ौम जेका आहे उहा कहिड़ियुनि शयुनि सां जेका वाबस्ता आहे हीअ क़ौम खे जेकॾहिं अॻिते अचिणो आहे हिन क़ौम खे जेकॾहिं तरक़ी करणी आहे हिन क़ौम खे जेकॾहिं कंहिं मंज़िल ते पहुचणो आहे हिन ॻोल्हे ते जेकॾहिं अॻिते अचिणो आहे त उहो सिर्फ़ु तालीम सां मां दुनिया जे सॼे दुनिया में रहंदड़ दोस्तनि खे जेके सिंधी आहिनि उन्हनि खे अर्ज़ु थो कयां अपील थो कयां त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते तव्हां सभिनी खे ख़बर आहे त तालीम सां ई जेका असांजी क़ौम जेका आहे अॻिते अची सघे थी त 8 तारीख़ ते महिरबानी करे सिंध सरकार खे स्टेट ते इहो बावर कयो त असांखे आर्टिकल 19A जे तहत एजुकेशन फॉर ऑल वी नीड education with the quality, education with the standard, education with the facilities, education with the equality, transparency. असांजे सिंध में तालीम में काफ़ी कल्चर उस्तादनि जी खोट उन खां अलावा फैसिलिटीज़ कान आहे फर्नीचरनि जी खोट आहे साइंस आइटम्स असांजी लेबोरेटरीज़ में न आहिनि असां वटि IT जूं लेबोरेटरी न आहिनि असां वटि इंग्लिश जूं लेबोरेटरीज़ न आहिनि उन जे करे असांजी क़ौम खे महिरबानी करे आई रिक्वेस्ट टू द बिलावल ज़रदारी I request to the CM Murad Ali Shah and Saeed Ghani that please provide quality education to our nation
because our success is in education. So please and please, ऐं ॿियो इहो त महिरबानी करे असांजे स्कूलनि खे जदीद निज़ाम जे तहत कंप्यूटर लैब्स प्रोवाइड कयूं वञनि, उन खां अलावा साइंस लैब खे इक्विप करे साइंस टीचर्स खे भर्ती कयो वञे, ऐं उन खां अलावा फर्नीचर प्रोवाइड कयो वञे, ऐं किताबनि ॾिना वञनि ॿारनि खे, ऐं उन खां ड्रेसिस ॾिनी वञनि उन्हनि ॿारनि खे, उनखे बूट्स ॾिना वञनि। असांजे पब्लिक सेक्टर जी एजुकेशन खे बहितर बनायो वञे। हीअ मुंहं जे दड़े खां मां सॼी क़ौम खे इल्तिजा थो कयां, रिक्वेस्ट थो कयां, अर्ज़ु थो कयां, अपील थो कयां त ख़ुदा जे वास्ते हिननि बचड़नि, मासूम बचड़ा जेके असांजा ईंदड़ नसुल आहिनि, उहे असांखे जहालत में न ॾिसनि, करप्शन में न ॾिसनि, नाइंसाफ़ियुनि में न ॾिसनि, ऊंदाहिनि में न ॾिसनि, ॾिसनि त रोशनियुनि में ॾिसनि, ॾिसनि त कामयाबियुनि में ॾिसनि, ॾिसनि त जेको आहे सो इज़तुनि में ॾिसनि, ॾिसनि त पंहिंजी मुआशी हालतूं बहितर ॾिसनि। हीअ वॾेराशाही जागीरदारी इन क़ौम खे तबाह कयो आहे। उनजे करे वंस अगेन आई रिक्वेस्ट द पीपल, प्लीज़ raise your voice for the education. Education is the only way to grow up, to stand up. So please and please, thank you very much. IBHM के पको कयो वञे, 50+ वारनि दोस्तनि खे जेको आहे सो ऑर्डर ॾिना वञनि। उन खां अलावा IBA NTS ऐं जेको आहे सो सिंध यूनिवर्सिटी जे उस्तादनि खे पको कयो वञे। महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते हीअ क़ौम तालीम जे लाइ अॻिते अचे। गॉड ब्लेस यू, सदाईं आबाद रहो, ख़ुशि रहो, हिन मुंहं जे दड़े खां वरी मिलंदासीं इंशाअल्लाह ताला। थैंक यू प्लीज़।